मना कयल फंडिंग जो केस दाख़िल थियण बाद इमरान खान पारां हिफ़ाज़ती ज़मानत लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। रजिस्ट्रार इमरान खान जी हिफ़ाज़ती ज़मानत वारी दरख़्वास्त ते 3 एतराज़ उथारे छॾिया। मना फंडिंग जो केस दाख़िल थियण बाद इमरान खान हिफ़ाज़ती ज़मानत लाइ अदालत सां रिजू कयो। वफ़ाक़ी जांच इदारे FIA PTI चेयरमैन इमरान खान ख़िलाफ़ मना कयल फंडिंग जो केस दाख़िल करे वरितो आहे, जंहिंखां पोइ अॻूणे वज़ीर आज़म गिरफ़्तारी खां बचण लाइ अदालत सां रुजू कयो आहे। इमरान खान इस्लामाबाद हाई कोर्ट में हिफ़ाज़ती ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल कई, जंहिं में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो त FIA फॉरेन एक्सचेंज एक्ट तहत केस दाख़िल कयो आहे। अदालत हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे त जीअं हू लाॻापियल अदालत में पेश थी सघे। ॿिए तरफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट जे रजिस्ट्रार इमरान खान जी हिफ़ाज़ती ज़मानत वारी दरख़्वास्त ते 3 एतराज़ उथारिया। रजिस्ट्रार हाई कोर्ट एतराज़ वारींदे चयो त इमरान खान बायोमेट्रिक नाहे कराई, FIR जी गैर तस्दीक थियल कापी सां ॻंढियल आहे। ख़ासि अदालत वञण खां अॻु हाई कोर्ट कीअं अची सघे थो?